नाज़रीन, सिंध के ॿियनि शहरनि जीअं कोरोना वायरस की वबा के शिकस्त ॾियण जे लाइ रेती में भी 35 ॾींहं लॉकडाउन जारी है। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। वधिक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ जो रिपोर्टर मोहम्मद ज़मान चाचड़। जी मोहम्मद ज़मान, ये समूरी दुनिया के खूबसूरत शहरन जहाँ सिंध जा जेका खूबसूरत शहर बेकंदड़ महकंदड़ शहर ऊंधाई जे वर चढ़ी विया आहिनि। लॉकडाउन सबब अज लॉकडाउन के 15 ॾींहं आहे। कोरोना वबा की रोकथाम लाइ जेको सिंध सरकार पारां लॉकडाउन वारो सिलसिलो शुरू किया वियो आहे, उनखे अज मुसलसल 15 ॾींहं आहे। 35 ॾींहं शहर जेका आहिनि मुकमिल बंद आहिनि। शहर जूं मेन मार्केटूं ऐं कारोबारी मर्कज़ जेका बंद आहिनि। जेतोणीकि सिंध सरकार पारां शेड्यूल में तब्दीली कई वई आहे, जेका हिन वक़्तु 5 बजे ताईं शहर जेको आहे खुलियल रहंदा। ऐं रमज़ान शरीफ़ भी अची वियो आहे। रमज़ान शरीफ़ जे अचण सां जेको महंगाई जो जिन आहे उहो बोतल खां ॿाहिरि निकिरी आयो आहे। ग़रीब तबिको पहिरें भी बुख ऐं बदहाली में पीड़िजी रहियो हुयो। वेतर जेको हे सब्जी फ्रूट ऐं मुख़्तलिफ़ गोश्त जा जेका रेट आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। इन रेट वधण जे करे जेको आहे ग़रीब तबिको पहिरें भी जेको आहे महांगाई में पीसिजी रहियो हुयो। हाणे उन्हनि लाइ इहे शयूं ख़रीद करण त ॼण हिकु ख़वाब बणिजी वियो आहे। ऐं ॿियो आउं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहर में जेका दुकानदार आहिनि उन्हनि वटि हिन वक़्त ताईं इंतज़ामिया पारां रेट लिस्टूं जेकियूं आहिनि न पहुची सघियूं आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त असां वटि 2019 वारियूं रेट लिस्टूं जेकी मौजूदु आहिनि उन रेट लिस्टुनि ते असां जेको आहे सामान विकिरो करे रहिया आहियूं। असांखे सरकार पारां नवियूं लिस्टूं न ॾिनियूं वयूं आहिनि। जीअं ई असांखे नवियूं लिस्टूं ॾिनियूं वेंदियूं, नया रेट ॾिना वेंदा, असां उन ते भरपूर अमल कंदासीं। जी।